تبعهم بإحسان أما بعد فأعوذ بالله من الرجيم بسم الله الرحمن الرحيم الله جي پاک کلام جان उन्हनि बारे में जेके उहे कंदा रहंदा हुआ हे मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम आहे त इन्हनि सभिनी माण्हुनि खां उन्हनि जे अमलनि जे बारे में असां ज़रूर बिल ज़रूर पुछाणो कंदासीं। इन्हनि आयतुनि जो अल्लाह पंहिंजे काननि खां पुछाणो कंदो ऐं अल्लाह ताला क़स्म क़स्मी ॻाल्हि त ज़रूर बिल ज़रूर जेकी बि माण्हू अमल कनि था उन्हनि अमलनि जे बारे में मां रब उन्हनि खां ज़रूर पुछाणो कंदुसि। ॻाल्हि इहा हुई त पुछाणो कंदुसि, पर इन ॻाल्हि जे शुरूआत कसम कई ऐं कसम कीअं खयई इहा ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे। रब्बिक पो मूंखे कसम आहे तुंहिंजे रब जी। कसम पंहिंजो थो खणे, कसम पंहिंजो पियो खणे, पर पंहिंजी ईअं चवां त मूंखे मुंहिंजो कसम आहे, मूंखे मुंहिंजी ज़ात जो कसम आहे, मूंखे मुंहिंजी हेकड़ाई जो कसम आहे, मूंखे मुंहिंजी वहदानियत जो कसम आहे, पर न ॻाल्हि पंहिंजी आहे पर निस्बत यार ॾे आहे। जॾहिं कंहिंसां मोहब्बत हूंदी आहे न त पोइ मोहब्बत असांजी मोहब्बत मदीने वारे साईं सां आहे। असां ईअं चऊं त असांजे नबी फरमायो आहे, पर न असां चवंदा आहियूं मदीने वारे फरमायो आहे। छो त उहो महबूब बणे थो त उनजो शहर मदीनो बि बणे थो, महबूब जी निस्बत जे करे मदीने जो शहर बि बणे थो। ॻाल्हि कीअं कंदा था मदीने वारे साईं वञूं था मदीने शरीफ़, हालांकि वी तो उमरे जे लाइ वी तो हज जे लाइ चवंदो मदीने थो वञा, इहा मोहब्बत जी निशानी आहे। अल्लाह जी मोहब्बत मदीने वारे साईं सां आहे। रब पंहिंजो कसम थो खणे, पंहिंजी ॻाल्हि थो करे, पर उन जी निस्बत बि मदीने वारे साईं ॾे थो ॼाणाए त तुंहिंजे रब जो कसम आहे। असल में इन कसम में हिन उम्मत जे लाइ जेके माण्हू चवंदा न डायरेक्ट रब खे सॼो नबी वली कंहिं वसीले जी ज़रूरत ई न आहे, नबी जे वसीले जी का ज़रूरत कोन्हे। अल्लाह फरमाए थो त मां रब थी करे बि तव्हां सां रूबरू रब पंहिंजो हुकुम असांखे रूबरू नथो ॾे मदीने वारे जे वास्ते ऐं वसीले हे वरी से पुट वॾो तौहीद वारो आयो आहे जो नबी जे वसीले जी ज़रूरत ई न आहे, सिधो तो रब सोने नबी जे वसीले खां सवा बेड़ी न तरंदई, तौहीद न मिलंदई।
महबूब मुखे कसम है तुझे रब जो गाल करण वारो पाण आहे न कसम खण वारो पाण आहे न पंहिंजो डायरेक्ट कसम न थो खणे जे तो तुझे रब जो कसम ये दुनिया वारो जेकॾहिं अल्लाह सां मिलण चाहियो था त वास्तो ऐं वसीलो मुहम्मद करीम जो वठणो कसम खणी जेका गाल कजे कसम हुंदो आहे वेसाह ॾियारण जे लाइ यकीन ॾियारण जे लाइ असीं त रब जा बाना आहियूं रब कसम खणे या न खणे रब जेको चवे थो असां मञंदासीं मञंदो कोन मञंदो पर माण्हुनि जी तबियत ऐं फितरत आहे न हाणे मिसरनि मां तव्हां सां ॻाल्हि कयां मोहब्बत वारा चवंदा था दिलि पर सही चयो आहे ॻाल्हि बसि सही आहे पर वरी जे मां कसम खणा त मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो तव्हां चवंदो था दिलि पर सही ॻाल्हि कई पर कसम खणी ॻाल्हि कई कसम वधीक ॻाल्हि खे वज़नाइतो बणाईंदो आहे ॻाल्हि में पुख़्तगी पैदा कंदो आहे ऐं उहो कसम खणण सां जेको एतबार पैदा थींदो आहे यकीन पैदा थींदो आहे दिलि में पूरो पुख़्तो पक्को यकीन पैदा थींदो आहे त इन ॻाल्हि में को शक शुबो आहे ई न रब्बुल आलमीन जल शानु कसम खयो फवरब्बिक महबूब तुंहिंजे रब जो मूंखे कसम मौला कसम कई ॻाल्हि कहिड़ी आहे रब फरमाया नसअलन्नहुम अजमईन महबूबे जेके तुंहिंजा उम्मती आहिनि न इन्हनि सभिनी खां ज़रूर बिल ज़रूर मां रब पुछाणो कंदुसि इन्हनि खां पुछाणो कंदुसि छाजो पुछाणो कंदुसि कहिड़ी ॻाल्हि जो पुछाणो कंदुसि अम्मा कानू यअमलून ये जे बि अमल कंदा आहिनि उथनि था वेहनि था खाइनि था पीअनि था ॻाल्हाइनि था इन्हनि जी ज़िंदगी जो जेको कारोबार आहे इन हर शइ जे बारे में मां अल्लाह इन्हनि खां पुछाणो तवज्जो आहे मुरे जे माण्हू ते वो हिसाब किताब पुछण वारो न हुजे पोइ आहे मन मानी मर्ज़ी वारो जीअं वणे तीअं करे केरु पुछण वारो कोन्हे पर जेकॾहिं मथों को पुछण वारो हुजे त उनखे एहसास थींदो त भई मूंखे मन मस्ती न आहे हलाइणी को मूंखां पुछण वारो आहे जॾहिं पुछण वारे जो एहसास पैदा थिए त अंदर में जिम्मेदारी जो एहसास पैदा थींदो आहे जिम्मेदारी जो मसलन मां ही कागज़नि जो दॿो आहे मौलवी साहब खे ॾियां मौलवी साहब हे अमानत हथी कजांइ हिनखे जेकॾहिं इहो ज़िम्मेदारी न हुजे त केरु मूंखां पुछंदो या न पोइ हे टिशू पेपर फाड़े उछलाए बाहि में साड़े मर्ज़ी वारो आहे पर जे हिन जे दिलि में ख़्यालु हूंदो त हे मूंखे दॿो अमानत मिली आहे हिन में हिकिड़ो हिकिड़ो जेको कागज़ आहे इन जो मूंखां पुछाणो थियणो आहे पोइ ॿुधायो त इहो हिनखे ज़ायो कंदो साड़ींदो उछलाईंदो न जॾहिं इनखे इहा ख़बर पए त मूंखां पुछाणो थियण वारो आहे त उनखे उन शइ जो एहसास थींदो त मूंखे हिन ज़रे ज़रे जो मूंखे पुछाणो थींदो जवाबु ॾियणो पवंदो हाणे अल्लाह ताला बि कसम खणी थो फरमाए त महबूब तुंहिंजे रब जो कसम आहे हिननि खे ॿुधाए पंहिंजे उम्मत वारनि खे त तव्हां उथो था वेहो था खाओ था पीओ था हलो था घुमो था जो कुझु अमल कयो था इन्हनि जो मां रब तव्हां खां पुछाणो कंदुसि बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वञे न
कि हिकड़ी गाल ताजे ज़हन में अची वने त असां को पुछण वाली ज़ात आई मां तव्हां के मस्जिद में कसम सां तो चवां न जे इहो एहसास ताजे मन में अची वने त तव्हां गुनाहन जा रस्ता ताजा बंद थी ताजी अख के जुर्रत न थींदी जो पराओ नंग ॾिसी सके कन के जुर्रत न थी सघंदी जो हराम कलाम ॿुधी सके पेट के जुर्रत न थी सघंदी जो हराम लुक़मो अंदर दाखिल थी सके पेरन के जुर्रत न थी सघंदी जो गुनाह जे पासे दे विख खणी सघन ज़बान के जुर्रत न थी सघंदी जो नाजायज़ गुफ्तगू करे सके पर जेकर एहसास जिम्मेदारी जो न हुजे त पो जीअं वणे जीअं खाए जीअं हले जीअं ॻाल्हाए जीअं ॿुधे जीअं उथे जीअं वेहे मर्ज़ी वारो आहे पर जे एहसास थिए जिम्मेदारी जो त पो उन जी हर शइ ते पहरो वेही वेंदो ॻाल्हि सम्झी आया न सम्झी मुंहिंजा भाइरो मुझा दोस्तो मुझा बचड़ो बड़ी गाल या गौर सां ॿुधो रब तो फरमाए फव रब्बिक हबीबत मुखे तुंहिंजे रब जो कसम लनसअलन्नहुम अजमईन असां ज़रूर बिल ज़रूर इन्हनि सभिनी खां पुछंदासीं वडेरन का पुछंदासीं गरीबन का पुछंदासीं हारिन का पुछंदासीं जमींदारन का पुछंदासीं ऑफिसरन का पुछंदासीं ताजर तवंगर वकील वजीर अमीर गरीब पीर पैगंबर फकीर हर के खां रब फरमाए तो कसम सां तो चवां मां पुछाणो ज़रूर सुभान अल्लाह अम्मा कानू यअमलू जेकी बि अमल कंदा आहिनि मां रब उन्हनि खां पुछाणो ज़रूर कंदुसि बी जाते रब फरमायो फलनसअलन्नल्लज़ीन उरसिल इलैहिम असां ज़रूर बिल ज़रूर उन्हनि माण्हुनि खां पुछंदासीं जन ॾे असां पंहिंजा रसूल मोकिलिया आहिनि वलनसअलन्नल मुरसलीन ऐं जेके असां रसूल मोकिलिया आहिनि उन्हनि खां बि पुछंदासीं रसूलन खां बि मां रब पुछंदुसि ऐं जन ॾे रसूलनि खे मोकिलियो अथमि उन्हनि खां बि मां रब ज़रूर पुछाणो रसूलनि खां पुछंदुसि त मूं तव्हांखे किताब ॾिना मूं तव्हांखे आकाम ॾिना मूं तव्हांखे शरीयत ॾिनी मूं तव्हांखे आकाम सम्झाया मुंहिंजे ॿारनि खे पहुचायो ॿुधायो मुंहिंजा आकाम ए रसूलो ए नबीओ ए मुरसलो तव्हां मुंहिंजा आकाम ॿारनि ताईं पहुचाया या न पहुचाया नबी जवाब ॾींदा मुंहिंजा मौला जेकी बि तो हुक्म ॾिना असां तुंहिंजे ॿारनि खे वञी ॻोठनि में शहरनि में ॿाराड़ियुनि में तुंहिंजा पैगाम पहुचायासीं वरी रब उन्हनि माण्हुनि खां पुछा कंदो त ॾियो ख़बर तव्हां ॾे मुंहिंजो रसूल जो आयो तव्हां ताईं मुंहिंजा पैगाम पहुता हुआ या न पहुता हुआ ॿुधो मेड़ वारो अल्लाह तव्हां खां बि पुछा कंदो मेड़ वारो तव्हां ॾे मुंहिंजो रसूल मुंहिंजे नबीअनि जो सरदार मोहम्मद करीम तव्हां ॾे आयो हो या न आयो तो कहिड़ो जवाब ॾींदो मदीने वारो असां ॾे आयो आहे या न आयो क़ुरान असां ताईं पहुतो आहे या न पहुतो आहे तुंहिंजे घर में क़ुरान रखियो आहे या न रखियो आहे नंढपण में पहिरियों अबे तोखे छॾियो वञे मदरसे में वञी क़ुरान पढ़ियो अथई या न पढ़ियो अथई क़ुरान पहुतो आहे या न पहुतो आहे आलिम पहुता आहिनि या न पहुता आहिनि शरीयत जा हुकुम मालूम थिया आहिनि या न थिया आहिनि हीअ शइ हलाल आहे हीअ हराम आहे जी हे हिकिड़ो ॿाराड़ी जो नंढो माण्हू आहे उथी बि सची ॿुधा कुतो हलाल आहे या हराम आहे जी ख़बर अथई बकरी हलाल आहे या हराम आहे किथे वेठो ई डेरा मुराद जमाली बलोचिस्तान में ॿाराड़ी में वेठो आहे बलोचिस्तान जे पहाड़ी इलाइक़नि में हिनखे बि ख़बर आहे त बकरी हलाल आहे ऐं कुतो पुट तूं थी नमाज सुठी आहे ख़राब आहे नमाज फर्ज़ आहे या न आहे
इनके खबर हिते हिकड़ो मानू थी चवे तो मुके खबर ना है तो ही शरीयत जो कम ही शरीयत जो कम ना ताके खबर है या ना है पैगाम पोता है या ना पोता है हुक्म मिलिया है या ना मिलिया है हां रब तो फरमाए तो मां पंहिंजे रसूलन खां बि पुछा कंदुसि त तमाम मुंहिंजा अहकाम मुंहिंजे बांगण ताईं पहुचाया आहिनि ऐं जन दे रसूल मोकिलियमि उन्हनि खां बि पुछा कंदुसि त तव्हां ॾे मुंहिंजा दीन शरीयत जा हुकुम पहुता हुया या न पहुता हुया हाँ तव्हां सभु मञो था त मदीने वारो असां ॾे आयो आहे सोनो नबी आखिरी नबी मदीने वाले का को क़यामत ताईं ॿियो को नबी न आयो आ नहीं तो जे नबी थे हां न लो कान बदी नबीयन कान उमर जेकर मुखा को नबी थे हां त मुझे उमर फारूक नबी उमर के नबूवत न मिली त ॿियो वरी केड़ो गुलाम कादियानी नबी सुभान अल्लाह हां ॿियो केड़ो फने खाना जेको नबूवत जी दावा कंदो के हक न है नबूवत जो सिलसिलो मुझे लजपाल नबी ते खत्म थी साईं जन जो शहजादो हजरत इब्राहिम मदीने वाले साईं जो नंढड़ो शहजादो नंढपण में ही वफात करे वियो साईं जन जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया साहबन तो या रसूल अल्लाह रो पिया पर फरमाए जेकर हे मुझो बच्चो जेरो रहे हां त नबी थे हां पर मुखा बाद में को नबी थियणो ही ना है त जेकर मुझे बच्चे के प्रभु पाण दे बुलाए बड़ो थिया बालक थिया त नबी थिया ते जेकर नबूवत मुखा को आहे ही कोन तदे मुझे बच्चे के रब पाण दे घुरायो न बड़ो थींदो न नबूवत मिलंदसे जेकर नबी जे बच्चे इब्राहिम के रब जल्दी प्राण ने घुराए तो नबी ना है थियणो तो वो मिर्जा गुलाम मोहम्मद वरी किथों नबी थियो समझो था ना तो मदीने वारो साईं आखिरी रसूल आ आखिरी नबी आ असा तई आयो आ या ना आयो आ कुरान पोतो आ या न पोतो आ रब पुछाणो कंदो मेहड़ वारो ओ कन खोलियो अल्लाह पुछा कंदो तो मुझो नबी ता दे आयो हो या न ता ते पैगाम पोता होया या न तो जरूर चंदो हा सही ओ रब पुछाणो कंदो तो मुझी फरमा बरदारी कयो या बेफरमानी मुझे नबी जा फरमा बरदार थियो या ना फरमान यो कसम सा रब फरमा तो मैं पुछाणो जरूर कंदुस अगते रब जी मर्जी आ खणी माफी दई छदे या पुछाणो करे वरी को उन जो जजा सजा जे हुआ है रब जी मर्जी बाकी पुछाणो जरूर मुखों पुछाणो थींदो तां को पुछाणो थींदो बस इहो ख्याल कयो जने दुनिया में जिंदगी गुजारियो था ना मुझा भाईरो मुझा बचड़ो मुझा अजीजो इहो बस ख्याल कजो त तवा का वडी जात पुछण वाली आ जिन में चोरी जेला पैर खणो था न इहो ख्याल कजो त पुछण वाली जात आहे जेरी मल खीसे जा हलाल पैसा कढी सिगरेटन में साड़ियो था हलाल जा पैसा बाहर में साड़ियो था न राहे खुदा न राहे रसूल जेरी मल ये सिगरेट बाहर में साड़ियो था न ओडी मल इहो सोच जो त मुखो रब पुछण वारो आहे जेरी मल जिना शराब नशो बेहयाई गंदाई जा कम तवा के नफ्स वठी तो वने ओडी मल इहो जरा सोच जो त मुका पुछाणे वाली जात रब दी बीजाते रब तो फरमाए तल्लाहि लतुसअलुन अम्मा कुंतुम तफ्तरून कसम है अल्लाह जो ये तेरे को पंजो कसम कयो कसम है अल्लाह जो तो जरूर बिल जरूर तमा का पुछाणो कयो वींदो जेके तमा ठाह ठाहींदा आयो समझो था जी ठाह ठाहींदा आयो घणा बीठा है
के जी कच्ची कोन तो पे मुखे के जी कच्ची करने की जरूरत को नहीं अल्लाह सीता के जमीर दिनो जमीर हे डॉक्टर लड़कण जो हिन जे डॉक्टर जे अंदर हिकड़ो बियो डॉक्टर बैठो समझो था हे फकीर है चानरो दई मोहम्मद ईसा हिन ईसा जे विच में हिकड़ो बियो ईसा बैठो जेडी मल पैर खणंदो न बुरे कम जे विख खणंदो त अंदर वारो ईसा बुधाई दुस यो कम सुठो नथो करे तमाम हर मानू सा गड हिकड़ो अंदर बियो इंसान मुझे करमुला जे अंदर बियो करमुला बैठो इनके ज़मीर सॾिबो आहे ज़मीर को ॿुधाईंदो आहे हक़ चाहे ना हक़ चाहे सही चाहे ग़लति चाहे अंदर वारो ॿुधाईंदो आहे तव्हांखे ॿुधाए थो या मरी वियो अथव आहे न चहिरो अंदर में या मरी वियो आहे ॿुधाईंदो आहे ही जाइज़ आहे ही नाजाइज़ आहे हीअं कजे हीअं न कजे अंदर मां आवाज़ ईंदो आहे कोन ईंदो आहे अंदर वारो ॻाल्हाईंदो आहे या कोन ॻाल्हाईंदो आहे रब तो फरमाए तल्लाहि लतुसअलुन अम्मा कुंतुम तफ्तरून कसम है अल्लाह जो तमा का जरूर पुछाणो कयो वेंदो जेके तमा ठाह था ठायो जिनमें ठाहियो था अंदर वारो तव्हांखे ॿुधाईंदो त इहो कमु सुठो नथो करे इहो कमु चङो नथो करे पर पोइ बि तव्हां इहे ठाहियो था पर घबरायो न मां रब तव्हांखां पुछण वारो आहियां अलाह पुछण वारो आहे ॻाल्हि सम्झो था असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं पोइ कॾहिं बीट ऑफिसर ईंदो बीट ऑफिसर उस्तादनि खे अॻ में खुणक पइजी वेंदी त अॼु ऑफिसर ईंदो पोइ जेकी 9 बजे ईंदा हुआ से सुबुह जो 8:30 बजे पहुची वेंदा जेके घुसाइण वारा हुया उहे बि सवेल पहुची वेंदा शागिर्दनि खे ताकीद कंदा बाबा ऑफिसर थो अचे साहब थो अचे पुछाणो कंदो अॼुकल्ह त वरी हे आङूठनि वारो सिस्टम बि थियो आहे जी बायोमेट्रिक वारो इन पुछाणे जे ओनो जन खे हूंदो आहे न उहे ड्यूटी सही कंदा आहिनि टाइम जी पाबंदी कंदा आहिनि कमु सही कंदा आहिनि छो त को पुछण वारो आहे हिकिड़ा राजा मज़ूर कमु था कनि उहे केॾीमहिल कमु कनि केॾीमहिल वरी थधिड़ी छांव में वेही रहंदा पर जेॾीमहिल मालिक कम वारे खे ॾिसंदा ओॾीमहिल दिलुनि खां पुछो अंदर वारे खां छो त ख़बर आहे त इहो पुछाणे करण वारो आहे इहो मज़ूरी ॾींदो पैसा इहो ॾींदो इहो पुछाणो कंदो भई छो वेठो आहीं ड्यूटी छो नथो करीं कमु छो नथो करीं तोखे छांव में वेहण जा पैसा त कोन थो ॾियां तोखे पैसा ॾियां थो मज़ूरी करण जा मज़ूरी कर जॾहिं पुछाणे जो अहसासु थींदो आहे त ड्यूटी माण्हू सही कंदो जॾहिं पुछाणे जो अहसासु न हुजे त ड्यूटी में ग़फ़लत थींदी आहे कमनि में सुस्ती थींदी आहे पर जॾहिं ज़िम्मेदारी जो अहसासु थींदो आहे त उहा सुस्ती चुस्ती में बदिलजी वेंदी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी आहे या न सम्झी हाणे अलाह तो फरमाए त मुंहिंजा बानो तव्हांखे मूं अजायो पैदा न कयो आहे तव्हां आवारा पैदा न कया विया आहियो तव्हां ईअं नाहे त केरु तव्हांखां पुछण वारो नाहे मां रब तव्हांखां पुछण वारो आहियां मूं रब तव्हां ते ड्यूटी लॻाई आहे जेकॾहिं तव्हां ड्यूटी पूरी कंदो मां पुछाणो कंदुसि जेकॾहिं ड्यूटी पूरी कंदो त तव्हांखे बदिले में जन्नत ॾींदुसि जे ड्यूटीअ में कोताही कयव त सज़ा जे लाइ मूं रब बाहि वारो घर दोज़ख ठाहियो सोच कयो मेड़ वारो
जेकॾहिं तव्हां अल्लाह जी सही फर्मा बरदारी कंदो पंहिंजी ज़िम्मेदारी सां ड्यूटी अदा कंदो त तव्हांजे लाइ जाइ जन्नत जा बाग। पर जेकॾहिं पंहिंजे मालिक जी बेफ़रमानी कंदो पंहिंजे ड्यूटी खे टोड़ींदो या सही अदा न कंदो त पोइ सज़ा वारी जाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि में साड़ियो ई जलायो वेंदो। हाणे तव्हां पाण पंहिंजो फ़ैसिलो कयो त ड्यूटी सही अदा कंदो या न कंदो। बांग अची वई न त हाणे तव्हांजो कमु आहे त ॿिया कम छॾे ड्यूटी आहे तव्हांजी निमाज़ ते हलो। ख़ासि करे जुमे जे ॾींहुं या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिय लिस्सलाति मिन यौमिल जुमुआ फस्औ इला ज़िक्रिल्लाह। ए ईमान वारो जॾहिं जुमे जे ॾींहुं सॼो वञे बांग अची वञे त तव्हां तकड़ा थियो अल्लाह जे ज़िक्र ॾे निमाज़ जुमे ते तकड़ा। वज़रुल बे पंहिंजी जेका कारोबार अथव दुकानदारी अथव या ऑफिसर आयो कामोर आयो दुकानदार आयो ताजिर आयो कमकार वारा आयो ज़रुल बे पंहिंजी तिजारत वापार छॾियो। मूं रब जो हुकुम मिलियो आहे मुंहिंजे रब जे दर ते हाज़िर थियो। असां वटि जुमे जो ॾींहुं भलारो आहे। यहूदियुनि जे लाइ छंछर जो ॾींहुं भलारो हुयो। उहे समुंड जे किनारे ते रहंदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा पैरोकार यहूदी बहर जे किनारे ते रहंदा हुआ। रब फरमाइनि छंछर जो ॾींहुं तव्हांजे लाइ इबादत जो ॾियारो आहे ॿियो कमु न कजो। हुननि वञी ॻारा खयां खारा खयां वंजर खयां मच्छियूं मारियूं वञी पंहिंजो शिकार कयूं। रब जो ॾमिरियो त मुंहिंजो मुक़ररु थियल ॾियारो तव्हांजे लाइ छंछर जो हुयो तव्हां छो मच्छी मारी। रब जो कावड़ियो त के भोला थी विया के बांदर थी विया मुंहिंजियूं शिकिलियूं बदिलियूं। हुननि जे लाइ छंछर हो असांजे लाइ जुमो आहे। हुननि जे लाइ छंछर सॼो ॾींहुं इबादत जो सिज उभरण खां सिज लहण ताईं असांजे लाइ सॼो ॾींहुं कमु कयो। पर बांग इन जे करे जुमे जूं ॿ बांगूं आहिनि। हर निमाज़ जी हिकिड़ी बांग आहे जुमे जूं ॿ बांगूं आहिनि। पहिरीं बांग जेॾी महिल अचे न दुकान बंदि कारोबार बंदि तिजारतूं बंदि ऑफिस खे छॾियो पंहिंजे रब जे दर ते हाज़िरी भरियो। वरी निमाज़ पढ़ी खुतबो ॿुधव निमाज़ पढ़ियव सुनतूं पढ़ी मोटी वञो वरी भली दुकान खोलियो 2 कलाक 1.5 कलाक या कलाक। इहो बि असांखे ॾुखियो थो लॻे। हिकिड़े ॾींहुं मां वञा पियो जुमे जे ॾींहुं किथे जलसो हुजे जुमे जा ख़ुतबा हलनि पिया बांगूं अची वियूं ख़ुतबा हलनि पिया। शहर हिकिड़े मुंहिंजो गुज़र थियो त बाज़ारूं ईअं ई खुलियूं पियूं हुयूं दुकान उहे ई खुलिया पिया उन्हनि खे ख़बर बि न हुई त को जुमे जो ॾियारो। मां सोचां पियो त मां बम्बई में या दिल्ली में आहियां या हे पाकिस्तान जे इस्लामी मुल्क में आहियां हिननि माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त जुमे जो ॾियारो आहे। असां में घणा अहिड़ा माण्हू दुनिया जा कारोबार प्यारा आहिनि पोइ छा थो थिए जॾहिं रब जी बेफ़रमानी था कनि न त न रोज़ी जी बरकत थी मिले न वरी रब जो राज़ी थी। धोबीअ जो कुत्तो न घर जो न खाट जो न पैसे जो ढो न रब जी ज़ात राज़ी न जन्नत आख़िरत में मिलंदी न वरी दुनिया जो सुकून ऐं राहत मिलंदी। हिते बि फशरी में परेशानी में हुते बि ज़िल्लत ऐं ख्वारी में। पर जे उहो कलाक 1.5 जुमे जो अचे पढ़ी रब जे दर जे हाज़िरी भरी दुआऊं घुरी वञ वरी दुकान खोल तोखे बरकत ई बरकत। बांग ॿुधई जुमे जी वरी उठ हुकुम थी वियुसि वरी पाणी जो बोडी मल वारो वराइणो हुजे 3 कम थी विया। हाणे उठ थो वराइण वञा त पाणी जो वारो केरु वराईंदो जुमो केरु पढ़ंदो जे वरी पाणी जो वारो थो वराए त उठ केरु ॻोल्हींदो जुमो केरु पढ़ंदो। दिलि में चईंदा हाणे ॿिया दुनिया जा कम पोइ थींदा अवल अल्लाह जे दर जी हाज़िरी। जुमो पढ़ियईं दुआऊं घुरियईं बनीअ ते वञे त हमरा हिकिड़े जे हथ में
उठ जी महारा कोडर पुणे से बनी सजी पानी दा भरी बैठी मेरा कर खबर तू के रही है मुझे उठ गोलियो सही मुझे ए पानी बनी सजी भरी भरे चली थई तू के रही ते कोन तो सुनानी चेन जी मां जुम्मो है जुम्मो पढ़ में अल्लाह जे कम सा ने अल्लाह वरी तुझे कम सा सके रब जे कम जी जिम्मेदारी सा तवा अदायगी कंदो तवा जा कम अल्लाह पाण ठाहे सल्लल्लाहु अलैहि हबीब के रब मुखातिबा ओ मुझे सुन नबी इन्नहु लज़िक्रुल लक ही कुरान तो नबी जला नसीहता वल कौमिक हबीब तुझी कौम जला न मेहर वारन जला नसीहता असां तो मदीने वाले जी कौम आयो ना के जी कौम आयो खोस आयो या चांद आयो चतोई आयो या के बिजात वारायो पर आयो सब मदीने वाले साईं जी कौम रब जो फरमाए हबीब ही कुरान तुझी कौम जला नसीहता वसौफ तुसलून ऐ जल्द तमा सभनी का पुछाणो थींदो कुरान पोतो नसीहत वाले हाने इने कुरान जे बारे में तमा का जल्दी जल्दी पुछाणो कयो वेंदो उन पुछाणे में मता समझो तेरा मता समझो कदे थींदो रब जो फरमाए सौफ जल्द यो पुछाणो थियण वारो इजो मौत आयो इजो हयाती जो गुल कुमायो इजो अल्लाह जे दर ते पेश थियो इजो तवा काने पुछाणे जो वक्त अचण वारो चो अल्लाह
अजूरी का ईसा के बारे में पूछानो न थींदो ईसा का अजूरी के बारे में पूछानो न थींदो भाई रहन सगाए में हिकड़े पीर हिकड़ी मां जो औलाद आहिनि पर हर कंहिंखे पंहिंजो हिसाब पाण खे ॾियणो हर कंहिंखे पंहिंजो हिसाब पाण खे ॾियणो पवंदो मुझे सोने नबी जो प्यारो खलीफो हजरत उस्मान गनी कब्रिस्तान का लॻियो कब्रुनि ॾे ॾिसी एतिरो रुनो जो साईं जी सुहारी लुड़कनि में आली थी वई कंहिं पुछो नबी जा खलीफा तुंहिंजे बारे में त मदीने वारे फरमायो हर नबी जो कोन को रफ़ीक हूंदो जन्नत में मुंहिंजो रफ़ीक उस्मान गनिया हुजूर तोखे त ख़ुशख़बरी ॾेई छॾी पोइ बि हेतिरो छो रोई पियो छा जे रहा हज़रत उस्मान चो चवे त क़ब्र खे ॾिठुमि मूंखे आख़िरत यादि अची वई दुनिया जे मंज़रनि जी पोई मंज़र आख़िरत जे मंज़रनि जी पहिरीं मंज़र क़ब्र जो क़ब्र में छुटी वियो अॻिते बि छुटी वेंदो जो क़ब्र में पकड़जी वियो अॻिते बि बची न सघंदो मां उस्मान क़ब्र खे ॾिसी रोआं थो रब शर्म जी क़ब्र मोचारी जिनखे जेरे जन्नत जो मुबारक मिलियूं से भी ईअं रब जे दर ते रोंदा विया मुझे नबी जी पाक दामन न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा फातिमा ज़हरा मुझा दोस्तों साईं फरमाइनि था त फातिमा तू जन्नत जे औरतुनि जी सरदार फातिमा ईंदी त मदीने वारो उनजो जिस्म हीअं सूंघे थो के पुछो या रसूल अल्लाह फातिमा जो बदन पिया सूंघो फरमायूं के फातिमा जे बदन मां जन्नत जी खुशबू हार तोहफे में मिलियो नबी जी न्याणी हार पाए हुजूर जे अॻियूं आई अल्लाह जे हबीब फरमायो पुत्र फातिमा ओ मुंहिंजी लाडली न्याणी फातिमा दुनिया जा हार पाए पंहिंजे अपे जे ज्ञान न अचो ए फातिमा तू अमलनि साॻियनि जो हार पाए त तुंहिंजो बाबू राज़ी थिए ए फातिमा मतां ईअं चवी त मुहम्मद जी न्याणी आहियां अलीअ जी राणी आहियां मतां ईअं चवंदी त मां हसन हुसैन जी अम्मा आहियां या फातिमा तो इमली फअक्सर सुजूद ए फातिमा अमल कजाए घणा सजदा कजाए ए फातिमा अल्लाह वट अमलन जी दरकार ये चवना तो जन्नत जो मालिक मां आहियां तू जन्नत जी राणी आई जन्नत जी औरतुनि जी सरदार आई तो कहिड़ी ज़रूरत आहे इबादत करण जी न साईं फरमाइनि था ए मली ए फातिमा अमल कजाए फअक्सर सुजूद घणा सजदा कजाए मुझे नबी पंहिंजी लाडली न्याणी खे छा नसीहत कई मुझा दोस्तों रिवायत में अचे थो इन नसीहत जे ॿुधण खां पोइ बाक़ी ज़िंदगी सॼी बीबी फातिमा कॾहिं खिली न पूरी ज़िंदगी कॾहिं खिली न रात जो रोंदी ॾींहं जो रोंदी पूरी रात सारे जी ॾिठी रात सर्दियुनि जी नबी जी न्याणी इशा जी नमाज़ पढ़ी बरकातुन नफ़िल नमाज़ चोटींदी त पहिरीं रकात में अलहम्द का फनास ताईं 83 पारा क़ुरान जा पूरा मथों बिलाल फज्र जी अज़ान चवंदो ओॾी महिल रोई चवे थी मौला रात केतिरी नंढड़ी बनाई अथई 2-3 रातियूं कढाए हिक रात बनाए ॾियां त मुहम्मद जी न्याणी दिलि
यार का खबर कोने हो तो इज़राइल तरते अची ओ मिठा अज वक्त थई सुभाणे जो इंतजार न कजाए वक्त वजई थोड़ा बेल मुसाफिर करका कार कतण दी करका कार कतण दी करका कार कतण दी कहने बेल बेण दी वक्त वजई थोड़े बेल मुसाफिर करका कार कतण दी सीटी लगी वई सिंगलो खदीरो ओ गाड़ी हलण जो मतो चीरो बिना टिकट जे जेल मुसाफिर करका कार कतण जी करका कार कतण जी करका कार कतण जी काने वेल वेण जी वक्त वञई थोड़े बेला मुसाफिर दा करका कार कतण जी मुझा दोस्तों करबला जो मैदान हुयो नहीं मुहर्रम जी रात जुम्मे जी हुई इमाम हुसैन पंजे खेमे में हुयो इमाम हुसैन लाबदीन सनन शहजादो बीमार बचड़ो रिवायत तो करे तो मुझे निंद न हुई जागी सुबे रात जे हुए बगड़े में मुझो बाबू हुसैन निंद न हुई जे खेमे जे कुंड में बैठो पियो झुंगारे अरबी में शेर पियो पड़े ओ जमाना तो कैसा वफा न कई ओ जमाना तो कैसा वफा न कई ओ जमाना तो दिल प्यारा है कदे खच मीठा करे जब के पंजी जुदाई दी गाल प्या करने पंजे दुनिया ता रुखसती जो ऐलान प्या करने जने संदन ये शेर मुझी पुप्पी ज़ैनब बुधा फातिमा तो ज़हरा दी न्याणी अली जी न्याणी जड़ी मल पंजे इमाम हुसैन के भाकुर पाते अदा अज पर्दे समय ही केड़ियों जुदाई जंगल तो करी अम्मा फातिमा तो ज़हरा थी वही बाबू अली भी छोड़ो करे हो अदो हसन बता नानो मोहम्मद करीम भी जुदाई करे हो असान्याणिन जो परदेस में तू ही छपर छावा अज तू में जुदाई जी गाल तो करी तो असा काने भी दासी सैयदा ज़ैनब साइड ये लफ्ज़ फरमाया इमाम हुसैन पंजे शफ़क़त सा नवाज़ी दे फरमाया ता अदी ज़ैनब सब्र कजाए ओ ज़ैनब तो के खबर नहीं ज़मीन में कोई सदाई नहीं रहनो आसमान वारा सदाई में रंदा इन जहान के हर के जरूर छड़नो हुसैन तो हुसैन भी जुदा थे मुझे जुदाई दे वार न फट जाए सीनों न टूट जाए जाहिलियत वाली रड़ू न जाए मां तो के सब्र की तलकीन तो गया तो सब्र का जाए मुझे बच्चन के सब्र की तलकीन का वो मिठड़न मारुन जा वलर वही
में मार जा वल रही व्या हिक बे पुठिया सफर हली व्या अॼु मां असां सब हिते चंद ॾींहं जा महिमान आहियूं कल कोन पवंदी बच्चा रोना छॾींदे ज़ाल खे रनी बनाइणो पवंदो बच्चनि खे यतीम बनाइणो पवंदो ही वसंदड़ घर वैरान करे वञी मिटीअ जो घर आबाद ओ बेड़ा से तोड़ हबीब तुझे रब जो मुझे कसम त इन सभिनी का जरूर पुछाणो छा कयो छा था खाओ हलाल या हराम रिश्वत था खाओ या हलाल जी कमाई था खाओ ब्याज था खाओ या नियणियूं बिकरी पैसनि ते उहे पैसा था खाओ जरूर तव्हां खां पुछाणो थींदो नमाज़ पढ़ो था या नथा पढ़ो रोज़ा रखियव या न रखियव मालदार हज कयो या न ज़कात ॾिनव या न गरीबनि जी मदद कयव या न अबे अमड़ जी ख़िदमत कयव या न ज़रूर तव्हां खां पुछाणो थींदो बस ये हिकिड़ो मुझे जुमलो याद करे वञो मां सम्झंदुसि त मुंहिंजी महिनत सजाई इहा ॻाल्हि यादि कयो तव्हां खां पुछाणो थियणो आहे पुछाणे वारी ज़ात तव्हांजे मथां आहे मदीने वाले साईं जी हदीस सही बुखारी सही मुस्लिम में हजरत अब्दुल्ला बिन उमर तो रिवायत करे लजपाल नबी फरमायो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही तमाम हर एक माण्हू निगरान हर कंहिंखां पंहिंजे धन जो पुछाणो थींदो अल अमीर राइन जेको बादशाह हुआ वो धनारा उन्हें का उन्हें जे पूरे मुल्क जो पुछाणो थींदो गवर्नर का सूबे जो पुछाणो थींदो कमिश्नर का डिवीजन जो पुछाणो थींदो कलेक्टर का जिले जो पुछाणो थींदो मुख्तियार कार का तालके जो पुछाणो थींदो पर जेकॾहिं वरजुल राइन अला अहल बैतिही तुझे घर जो वॾो ही त तुझे घर जो पुछाणो बि तोखां थींदो साल नमाज़ नथी पढ़े पुट नमाज़ नथो पढ़े तुझे घर
जा भाती नमाज न छापण तेल मेट तूंडी खर्च पको लको कपड़ो सीधो सामान वखर वेगर तू वठी नी पर कदे साल के नची त नमाज पढ़ो कदे न्याणी के न नसीहत कई त बच्चा नमाज पढ़ो कदे पुट के चीज मा वठी मस्जिद रे को न हले साईं फरमांदा वर रजुल राइन अला अहले बैतिही मानू पंजे घर जो निगराना उन्हें के पंजे घर वारन जो पुछाणो थींदो वल मरात राइयतुन अला बैत ज़ौजिहा औरत पंजे मुर्स जे घर जी निगराना मुर्स जे घर जो पुछाणो औरत खा थींदो अम्मा मुझी भेण तू घर जी वडी आई के तुझो नूह के न्यायू त तोखा तुझे घर जे भातियुनि जो पुछाणो थींदो तुझे घर में टीवी थी हले नाच था हलन न्याणियुनि खे मोबाइलूं वॾियूं हथनि में सतुर नाहे पर्दो नाहे इहो पुछाणो अबे खां बि थींदो त अमड़ खां बि थींदो ओ मुसलमान खुदा जो खौफ रख फकुल्लुकुम राइन वकुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही साईं फरमाता तमाम हर एक थनारा हर एक का पंहिंजे धन जो पुछाणो जरूर थियण वारो तू गुनाह न थो करी पर गुनाह में मदद भी न कर गुनाह ते राज़ी भी थी न वेह पुट न तो नमाज पढ़े तीअं वणे तीअं करे उन जी मर्ज़ी आहे न चोर चोरी थो करे चोर त गुनहगार आहे पर जेको चोरी ते ख़बर चुप करे वेहे इहो बि गुनहगार आहे पर जेको चोर जंहिंखे पथारी मुहैया करे इहो बि चोरी में बराबर जो शरीक आहे हदीस ॿुधायांव सुइल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल कातिल वल आमिर मदीने वाले साईं का पूछो वियो या रसूल अल्लाह एकड़ो कत्ल थो करे बियो वरी कत्ल जो हुक्म थो ॾिए एकड़ो जो मारी बच करे जा बच करे बियो वनी मारे या रसूल अल्लाह इन्हनि बिन्ही जे बारे में छा था फरमायो साईं फरमाईंदा कुस्मतिन नार सबईन जुज़आ जहन्नम की बाहे 70 हिस्सन में विरहाई वई आ फलिल आमिर तिसअतुन व सिद्दून वलिल कातिल जुज़अतुन मुड़े ध्यान कजो साईं फरमाइन था त दोज़ख जी बाह 70 हिस्सन में विरहाई वई आ उन मां 69 हिस्सा जहन्नम जी बाह जा उन खे ॾिना वेंदा जेको कत्ल जो हुक्म थो ॾिए बाक़ी हिकिड़ो हिस्सो उन खे बाह ॾिनी वेंदी जेको कत्ल वञी करे थो हसबू यो हिकिड़ो जुज़ो बाह जो भी उन्हें के तबाह करण जे लाइ काफ़ी आहे हिकिड़ो हिस्सो उन्हें के तड़पाइण जे लाइ चलाइण जे लाइ काफ़ी आहे हिकिड़ो हिस्सो कातिल जो आहे ऐं 69 हिस्सा बच करण वारे जा हिकिड़ो हिस्सो चोर जो आहे 69 हिस्सा पाथियारीदार जा हिकिड़ो हिस्सो तुंहिंजी ज़ाल बेनमाज़ण जो हिकिड़ो हिस्सो आहे पर तूं घर जो वॾो आहीं 69 हिस्सा बाह जा तुंहिंजे लाइ छो न ज़ाल खे नमाज़ जो चई छो न पुट खे नेकी जो चई पुट तुंहिंजो चोरियूं करे अचे तूं वरी चई तुंहिंजो पुट त साथ आहे मातली में मां जाके भला मुर्शिदन करीमन वट मजलिस में वेठा हुजूं हिकिड़ो माण्हू वठी आया हीअं खून वहेसि पियो वातो बि हेठो रत वहे पियो मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो साईं जन वटि आयो साईं दुआ घुरो हिन सां हीअ हालत आहे साईं जन दुआ न घुरी ऐं मूं ज़िंदगी में कॾहिं बि न ॾिठो जो मुर्शिदन वटि को माण्हू दुआ जे लाइ आयो हुजे साईं जन खे ख़ाली मोकिलियो जेको भी ईंदो साईं जन दुआ ज़रूर कयो उन माण्हू जे लाइ दुआ न कयो जो हिन खे वापसि खणी वञो मोटाए विया
पो केतरा दी चुड़ी 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 ने खून बंद न थियो ये मरी पो उन्हें जा वो माइट असा फकीर हुआ मून का घुरायो पूछो मां कान चावी इने मां जो डो केड़ो छा छा थियो इनके त्योसी इने जे पुत्र कई चोरी अल्लाह इने के पाण के खबर है तो मुजो पुत्र चोरा बे दी ते ने कूड़ो कसम पे कुरान में ते रखी रात मुजो पुत्र मूसा घर में घर गड रहल हुयो घर सुतल हुयो चोरी ते न वियो फैसलो जने थियो वडे ने कयो उन्हें में कसम खणायो इने पीउ के यो कूड़ो कसम खणी जे घर मोटियो तो ये हालत थी वे जेका तां मु वरी किबला साईं जन का पुछो मुझे सही तां त सखी आयो अल्लाह वाला रहम जो घर आहिनि कदे भी के तवा न मोटायो जो भी आयो दुआ घुरियो हिन जे ला तवा दुआ छो न घुरी पर फरमायूं त करमुला मां दुआ जा हथ खण ते हुस त मुके आवाज आयो इन जे ला दुआ न घुरी यो अल्लाह जे नंबर में गिरफ्तार आ खुदा जे कहर में गिरफ्तार आ इन जे ला दुआ न अल्लाह जे वली जी दुआ रब रद न कंदो हा हुकुम मुखे मिलियो आवाज मुझे कनन में आयो त इन जे ला दुआ न घुरजो अल्लाह कूड़ा कसम खणी ऐं चोरन के पनाह मुहैया करण वारे जो हाल बुध त छा पियो थी मुसलमानो खुदा खां डिजो जिम्मेदारी जो एहसास रखो जेकी भी तव्हां जे मथा शरई माशी समाजी मुआशरती जिम्मेदारियों आहिनि उहे तव्हां खे अदा करणियूं आहिनि इहो तव्हां जे मथा पुछाणो इन जो घर जा वॾा आहियो त घर जो पुछाणो तव्हां कमु आहे ऑफिस जा वॾा आहियो त तव्हांजे ऑफिस जा तव्हां ज़िम्मेदार आहियो क्लार्कनि कानो कोटवारनि जा ज़िम्मेदार तव्हां आहियो जेकॾहिं तव्हां ॻोठ जा चङा मुड़ुस आहियो त ॻोठ तव्हांजे ज़िम्मेदारी में आहे जेकॾहिं तव्हां ऑफिसर आहियो SHO आहियो त थाणे में जेके ॾोह थियनि था जेकी ग़लति कारियूं थियनि थियूं त SHO ज़िम्मेदार आहे उन थाणे जे हदुनि जो मुसलमानो मदीने वारे साईं फरमायो त तव्हां मां हर हिक खां उन जो पुछाणो थींदो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मस्ऊलुन अन रइयतिही अल्लाह करीम जल शान असां खे ज़िम्मेदारी जो एहसास ॾिए रब करीम असां खे पंहिंजूं ज़िम्मेदारियूं पूरियूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए बारक अल्लाहु ली व लकुम